करे ना रूडे के तुझे हवाले करनो हुजे हां कोई तोरे असां हली ना चुआ असां जी तो में उम्मीद ही तरे तो हली आया या मो उम्मीद खत्म करे चरल मुके पंजे भाव जे पलाव चलाए रुंडे जो सिर कुचे बाकी गालियो पोइ कंदासी गाल बुझो कंहिं बि तरीक़े सां हणी ने जुंडे खे छोरे चक्कर खान खे मारे विझो ऐं तुम्हारी पुफीअ खे उन आज़ादु कराए माल जी मिल्कियत ते बिहारे ऐं हुनखे वारिस बनाई पोइ छा थो सम्झी पोइ त सिकू ऐं सावल बावल असांजे पेर में उतारा ओ बाबा तुंहिंजी सोच त सुठी आहे पर चक्कर खान खे मारींदो केरु बापू जी कबर माथी मारी केरु मारी अरे तूं मारी देस पुट तूं सवाल मुझे मौजूद मामले ते तव्हांजे मथां को बि ज़ोर न आहे जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पोइ कंहिंसां बि ॻाल्हियूं करण जो को फ़ाइदो न आहे बॉस हिन ॻाल्हि तव्हां इहो जाबर चढ़ियो मुंहिंजे साम्हूं चढ़ियो मोल हूंदो हिन सां हाणे काबिलियत सावल जाबर जे मथां रहम करण जे लाइ मां तव्हांजे मथां को बि ज़ोर नथो रखां तव्हांखे पूरी इजाज़त आहे तव्हां पंहिंजो प्लान ॻाए वॼाए वठी सघो था। अस्सलाम वालेकुम दोस्तों पंहिंजा वेरे जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों वीडियो खे मुकमल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाकर खान जी ग़लतियूं दोस्तों चाकर खान हिकु वॾी ग़लती कई आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुन पंहिंजे भाउ रावल खान जहिड़े माना शख़्स जो खून रूंडे खे माफ़ु करे छॾियो आहे ऐं ॿिनि धुरनि ते बि जेको आहे त चाकर खान ज़ोर त कोन रखंदो पर चाकर खान जी रायो इहो आहे त रूंडे खे जेको आहे त ॿियूं धुरियूं बि माफ़ु कनि जीअं त सिकू ऐं जेको आहे सांवल बि रूंडे खे माफ़ु कनि ऐं रूंडो जेको आहे त हिकु भेरो ॿीहर जेको आहे त हिन ॻोठ में रहे पर रूंडो जेको आहे त भली हुनखे सभु जा सभु माफ़ु करे छॾनि पर रूंडो जेको आहे त पंहिंजी शैतानगिरियुनि खां बाज़ कोन ईंदो ऐं हिन ॻोठ में जेको आहे त सभिनी जी माफ़ी वठण खां बाद में बि रूंडो जेको आहे त साॻी जेको आहे पेर ते रहंदो। दोस्तों उनजे विच में जेको आहे त शेरल ऐं मुराद आहिनि ऐं शेरल ऐं मुराद जॾहिं वञनि था सिकूअ वटि त सिकू उन्हनि खे ठीकु ठाक छंड थो ॾिए ऐं उनखे चए थो त मां कॾहिं बि जेको आहे त रूंडे जहिड़े शैतान शख़्स खे माफ़ु नथो करे सघां तव्हां रूंडे जूं शैतानगिरियूं ॾिठियूं आहिनि हिन जे करे जेको आहे त मूंखां माफ़ी वठण जे बजाए वञी रूंडे खे सुधारण जी कोशिशि कयो मां जेको आहे त रूंडे जो सिर खणण थो चाहियां पंहिंजे भाउ जे खून जे एवज़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूंडो जेको आहे त पंहिंजे पुट सां गॾिजी अञा बि शैतानगिरियूं कंदो थो रहे ऐं हुन सिकूअ सां वरी बि हथु अटकायो ऐं जेको आहे त बेशुमार जेको आहे त बेइज़तो थी करे वरी पंहिंजे पीउ सां जेको आहे त घरु वापसि वियो ऐं सिकू हुननि खे कॾहिं माफ़ु न कंदो ऐं न वरी सांवल जेको आहे त माफ़ु कंदो हुनखे रूंडे खे दोस्तो ऐं चाकर खान बि सांवल खान खे इहो चवंदो त मां तो त ज़ोर कोन थो रखां जे तूं अगरि रूंडे खां पंहिंजो प्लान वठणु चाहीं त वठी सघीं थो बहरहाल मुंहिंजो चवण ईअं आहे त फितनो फ़साद जेको आहे न फैलिजे ऐं रूंडो जेको आहे त हिते जेको आहे त वरी हिकु भेरो ॿीहर रहे पर जेको सांवल न चाहींदो त जाबिर ऐं रूंडे जहिड़ा शैतान हिन असांजे ॻोठ में जेको आहे त क़ाइमु हुजनि ऐं जेको आहे त हीअ असांजो जेको आहे त रूंडे जे करे हिक ॿिए जा असां वेरी थी वञूं। उमेद आहे त दोस्तों इहो वीडियो तव्हांखे वणी हूंदी वीडियो वणे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों दुआउनि में यादि।